मैडम हिकिड़े चक्कर छा थियो, असांजे ॻोठ में चोर आयो, पोइ असां उनखे पकड़ोसीं। हाँ त पोइ तव्हां उन्हनि खे माना पुलिस जे हवाले कयो हूंदो। काका सुबुह असांखे बि शहर वठी वञो। भाई हिननि खे कंहिं ॿुधायो त असां शहर था वञूं? न मूं त नाहे ॿुधायो हिननि खे। काका असांखे ख़बर पइजी वई आहे। वञी ॾिसोसि, जे कोशिश करे थी त ठीकु, न त वञी साहब खे वरी मेड़ मिंथ कयो। काकी ॻाल्हि ॿुध, रोज़ रोज़ हिन साहब खे बि इलाज मिंथूं कोन कंदासीं, बाक़ी पुलिस ॾे वेंदासीं। तव्हांजे ख़ौफ़ खां नाहे वियो, पर ॾिसी थी न पंध केॾो अड़ांगो आहे। इन लाइ असुर वेले निकिरी वियो त जीअं थधि में वारीअ जो पंधु करे सघां। अब्बा असां त हिते सुखनि लाइ आया हुआसीं, असांखे कहिड़ी ख़बर त हिते अची वेल में पइजी वेंदासीं। खड़पील मोर खे वठण वियो आहे या ॿियो को कमु अथसि? न काकी, मोर त कम सां आहे, उनखे वठी कोन ईंदो, उन सां सिर्फ़ु मिली ईंदो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।